بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد، إن شاء الله أجيجكو قاعد وهدو أساسا. الأصل في كل شيء الطهارة. الأصل في كل شيء الطهارة. إني أصل جيكون الأصل في كل شيء الطهارة. قرآن سنة ما حديث ما آية ما सभी ज़ाहिर थिए थो त अल्लाह ताला हर शइ खे पाक करे, यानी आम शइ पाक शयूं हूंदियूं आहिनि। बाक़ी वञी कुझु चंद शयूं हूंदियूं अहिड़ियूं जेके के इंसान जे फ़इल सां पलीत थी थियूं वञनि, या के जानवरनि जे फ़इल सां, के जिन्नात जे फ़इल सां, या अहिड़ियूं शयूं आहिनि जेके मिसाल जेको चयोसीं असीं हर क़वाइद में त हर 100 मां 80% ही क़ाइदो उन जे मथां लहंदो। यानी आम शइ इंसान हिकिड़ो मिसाल ॾींदो त तोखे किथे बि माण्हू को मिलंदो, चवंदो त बाबा हीउ खूह जेको आहे हिन खूह जो पाणी पलीत आहे ऐं हिन खूह जो पाणी पाक आहे, त तोखे हुन पाक जो कोन्हे पुछिणो, पलीत जी शइ जेको चए थो उन जो पुछिणो आहे। छाजे लाइ? छो जो असांखे क़ाइदो हिकिड़ो यादि थी वियो त मेन शइ अल्लाह ताला जेकी दुनिया में असांखे आम शइ ॿुधाए छॾी आहे त हर शइ पाक आहे, ठीकु आहे। बाक़ी जेकी शइ ॿुधाए थो त उन पलीताई जी तोखे उन खां पुछणी पवंदी त हीअ पलीत छो आहे, यानी उनखे चवंदा हीअ सबूत ॾे। हा, तो अखियुनि सां ॾिठो को हिन में कुतो किरी पियो खूह में, या के हिन में का पलीताई विधी, या इहा सबूत ॾे। बाक़ी जेके पाणी चवई थो त हीअ पाक आहे त उन जो तोखे सबूत कोन खपंदो। छो जो तोखे मेन शइ तोखे जीअं ॿुधाईसीं हर क़वाइद में त असांखे यादि हूंदी त अल असलु फ़ी कुल्लि शइ अत्तहारा। अल असलु फ़ी कुल्लि शइ अत्तहारा, यानी असुल मेन शइ हर शइ अलाह जे तरफ़ां असांजे लाइ ताहिर आहे। चंद शयूं हूंदियूं जेके पलीत हूंदियूं, इंसान जे जेके पेशाब आहे, या हेठां ॿियो वॾो पेशाब आहे, या ईअं शयूं जेके आहिनि जीअं जानवर आहे, मिरूं आहे उनजो या जानवरनि जो अख़राजात, चंद शयूं हूंदियूं। बाक़ी आम शइ जीअं 80% 100 मां सभु शइ पाक हूंदी, इहा असांखे क़ाइदो यादि करे। केर बि सुठी शइ ॾिसे या कीअं बि चए, न त ईअं न पुछे त भाई हीअ पाक कीअं थियो, न, असुल फ़ी कुल्लि शइ अत्तहारा आहे। तोखे क़ाइदो हुजे हर शइ अलाह साईं पैदा कई आहे असांजे लाइ पाक। बाक़ी जेकी शइ पलीतियूं उहे चंद हूंदियूं, उहे या तोखे ख़बर हूंदी, जे ख़बर न हूंदी त अॻे खां पुछंदे त भाई हीअ पलीती शइ कीअं थी, छाजे लाइ थी, फ़इल सां थी, या असुल ईअं आहे, या इहो तोखे पुछिणो पवंदो। बाक़ी पाकाई जी तोखे नाहे पुछणी। यानी जे तूं आम लटा ॾिसी पहिरियां तुंहिंजी नज़र में हीअ लटा सभु कपिड़ा जेके आहिनि पाक आहिनि, हा तोखे केरु चवंदो भाई पलीत आहिनि त उन खां पुछिणो पवंदो त हीअ पलीत छो थियो, कीअं थियो, की पेशाब में आयो या छा में आयो, या उहा तोखे पुछिणो। बाक़ी पाकाई जी नाहे पुछणी। आम खाधो पीतो जेको हुजे तोखे इहो मेन शइ यादि हुजे त हर शइ हलाल आहे। अलाह त जीअं क़ाइदो पहिरें में पुछोसीं, ईअं हर शइ में पहिरियां तोखे नज़र में इहो हुजे त आम शइ जेकी बि आहे अल असलु फ़ी कुल्लि शइइन अत्तहारा। वल्लाहु अअलमु बिस्सवाब।